अमेरिका जो कराची में मुक़र्रर कौंसल जनरल मार्क स्ट्रो वफ़द सुदो लाखिणी लतीफ़ जी दरगाह ते पहुतो। अमरीकी कौंसल जनरल मार्क स्ट्रो बिटशाह पहुची लाखिणी लतीफ़ जी मज़ार ते चादर चाढ़े हाज़िरी भरी ऐं दंबूरे जे तंद ते जारी शाह जो राग ॿुधी उते बीही लतीफ़ सरकार बाबति पैगाम रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते कौंसल जनरल मार्क स्ट्रो शाह जो रिसालो गंज शरीफ़ ऐं ॿियनि शयुनि जो मुआइनो कयो ऐं दरगाह जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खे पिणु घुमी ॾिठो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद ऐं ॿिया अमलदार बि साणुसि गॾु हुआ, जिन ते औक़ाफ़ ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां अमरीकी कौंसल जनरल खे ब्रीफिंग ॾिनी वई। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मज़ार ते हाज़िरी हुआ। ज़िले इंतिज़ामिया ऐं सकावत खाते पारां अमरीका जे कौंसल जनरल मार्क स्ट्रो ऐं ॿियनि महिमाननि जे मान में आजियाणो बि ॾिनो वियो।